फनकार साहब तव्हांखे कोई अहिड़ो दर्द मिलियो जेको कई मोड़ ते तव्हांखे यादि ईंदो हुजे? हाँ जी बिल्कुल। हिन चेल में धक लगल आहे। इहो जॾहिं बि ॾुखंदो आहे न वॾो दर्द थींदो आहे ऐं उहो वक़्तु यादि ईंदो आहे। कहिड़ो वक़्तु? नंढे लाइ गॾा तां किरियो हुअसि। अड़े यार मुंहिंजा गुर्दा बि कमु कंदा आहिनि। हाँ मुंहिंजो जिगर बि कमु कंदो आहे। हाँ मुंहिंजा हथ पेर बि कमु कंदा आहिनि। हाँ पोइ मां छो न कमु कंदो आहियां? अरे सुन, मां वेंदी पई आमा वाले में घर पिछू बाले दा ख्याल रखी। ठीक है अड़ी। बेरा यो भाभी दूजे टीजे दी मां दे घर क्यों वेंदी है? बेरा तेरी भाभी दी ज़बान दी चार्ज खत्म थी वेंदी है मां दे घर ज़बान को चार्ज करन। ओ बा छोड़ में को छोड़ बाथरूम छोड़ में को निकल वैसे यार। न छोड़े साईं। ओ बते को नाने दा कसम डाडे दा पेरे पोंदा पी में छोड़। न छोड़े साईं। चाचा छोकरे को बाथरूम क्यों नहीं में छोड़ेंदा? अरे तेको पता ही कोनी छोकरा बाथरूम डू वल्ला है ना वल भूख लगसे।